नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में खबर ॾींदा हलूं त कीबराणी थाणे जी हद में खासखेली वाटर वटि तेज़ रफ्तार कार चंगची रक्शे सां टकराइजी वई, जंहिं करे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई तां वापसि वेंदड़ चंबड़ वासी 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे कीबराणी पुलिस फौरी तौर ते मटियारी तालुका अस्पताल मुंतक़िल कयो, जिते 4 ॼणनि खे तबे इमदाद ॾियण बाद तशवीशनाक हालत में हैदराबाद रेफर कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि जो तालुक़ चंबड़ शहर सां ॿुधायो पियो वञे, जेके शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह ते ज़ियारत लाइ आया वापस पंहिंजे ॻोठ तरफ़ वञी रहिया हुआ त खासखेली वाटर वटि हिननि सां हादसो पेश आयो आहे। कीबराणी पुलिस कार ड्राइवर खे हिरासत में वठी छॾियो। ज़ख़्मियुनि में अली हैदर खासखेली, नज़ीर अब्बास खासखेली, अली हसन खासखेली, माशूक अली खासखेली, एहसान अली, गुलाम अब्बास, अज़हर अली ऐं ज़हीर अब्बास शामिल आहिनि। आख़िरी इतलाउनि ताईं कीबराणी थाणे ते को बि केस वग़ैरह दाख़िल न थियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।